थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दोस्तों जी सावणी बरसात जी मौसम जेका आहे उहा पंहिंजी अरूज ते आहे ऐं गुज़िरियल ॾींहं बि जेका बारिश थी आहे उन वजह सां काफ़ी सारा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। तव्हां ॾिसंदव कैमरा जे हंधि त इलाही सारा पाणी जेको आहे उहो हेठां जी जॻहियुनि ते पहुची चुको आहे यकीनन। ऐं बरसाति जी ख़ूबसूरत मौसम आहे। ॾिठो वञे त सिंध ऐं लाड़ में ख़ासि करे ॾाढी गर्मी आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां गर्मी जी जेका लहर आहे उन में इज़ाफ़ो आहे। तक़रीबन 50 सेंटीग्रेड 51 सेंटीग्रेड ताईं पहुचे पई गर्मी। सो अल्लाह पाक रहम फरमाए यकीनन। दिलि चयो तव्हां सां कुझु इहे जेके मंज़र आहिनि बरसाति जा उहे तव्हां सां हाणे शेयर कजनि। तव्हां ॾिसी सघंदव त बरसाति खां पोइ ऐं हर पासे जेको आहे न उहो पाणी आहे ऐं ख़ूबसूरत माहौल आहे। कुझु गर्मी में जेका कमी आई आहे यकीनन। सो दिलि चयो तव्हां सां सुबुह जा लम्हा ॻोठ जा लम्हा ही असांजो विलेज आहे ऐं विलेज जा जेके कुझु मंज़र आहिनि तव्हां सां शेयर कजनि। सो उमेद थो कयां तव्हां ठीकु ठाक हूंदा ऐं यकीनन बरसाति जेका आहे उहा फितरी ख़ूबसूरतियूं आहिनि। बरसाति में बरसाति जेका आहे उहा फितरी ख़ूबसूरतियूं आहिनि ऐं यकीनन बरसाति खां पोइ मौसम जेका आहे उहा ॾाढी मज़ेदार थी वेंदी आहे। तव्हां सां कुझु अहिड़ा मंज़र आहिनि उहे शेयर कजनि। तव्हां कैमरा जे आन ॾिसंदव त हेठां इलाइक़नि में जेको आहिनि सो पाणी भरिजी चुको आहे ऐं पाणी आहे यकीनन। ऐं हिन वक़्तु जेको आहे न रुंबे ऐं सारियुनि जी फसल जी तयारी हले पई ऐं किथे किथे जेको रुंबो थी चुको आहे, किथे जेके आहिनि तयारियूं हलनि रुंबे जूं। सो तव्हां सां दिलि चयो त कुझु जेके मंज़र